नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में खबर ॾींदा हलूं त गॾाप समूरे सिंध में कुछ अरसे खां पीड़ियल तबके जी अकलियत बिरादरी सां मुसलसल नाअंसाफियूं, ज़ुल्म, जबर, जिनसी ॾाढाई ऐं हरासा करण खिलाफ़ कामरेड नीलम कुमारी, रिजो मलजी, रामजी पढ़ियाल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मेघवाड़ बिरादरी ऐं सिविल सोसाइटी पारां नए कराची जे नंबर 7 खां एहतजाजी रैली कढे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी अकलियत बिरादरी सां नाइंसाफ़ियूं, नामंजूर सिंध जे असूलो की रवासिन खे हरासा करण, नामंजूर जा उबॾाड़ींदड़ नारा हणींदे गॾाप प्रेस क्लब आॾो पहुची मुज़ाहिरे कंदड़ अॻुवान साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध असूलकी रवासिन खे गुज़रियल कुझु अरसे खां मुसलसल हरासा करे ॾाढ, जबर, ज़ुल्म ऐं जिनसी ॾाढाइनि जो निशानो बणायो पियो वञे। हिननि ॾाढ, जबर जो शिकार मूमल, मेघवाड़ समेत केतिरनि न्याणियुनि दिल बर्दाश्ता थी ख़ुशियूं करे छॾियूं। हिननि चयो त हिननि जे खून सां इंसाफ़ कयो वञे, जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटेड़े में बीहारिया वञनि। इशू इहो आहे त असांजे जेकी अकलियत बिरादरी सिंध में रहे पई, इन्हनि सां डेली जा हर रोज़ जा कॾहिं कड़ियो गवर में मंदर ते मसइलो थिए, कॾहिं टंडो अलायर में मंदर ते मसइलो थिए, कॾहिं छोकिरियूं हिकिड़ा खणी वञनि उनजो हिकिड़ी राति में उनजो मज़हब चेंज करी उनखे का ख़बर कोन थी कहिड़ी हंध ते जीअं खणी वञनि, अहिड़े हिसाब सां खणी का ख़बर कोन थी पए। उन असांखे छोकिरी अगरि मिले थी त कोर्ट में अहिड़े तरीक़े से मिले थी, उनजी बि का ख़बर कोन्हे, जेका माइटनि सां मिलणु नथो ॾिनो वञे। उनखां अलावा हींअर जेके रेप जा मामला, तव्हां हींअर 3 मामला ॿुधा, जेके मूमल जो हुजे, चाहे लेला जो हुजे, चाहे राणी जो हुजे, इहो अहिड़े नमूने खणी विया, घरां खां खणी अगवा करी उनखे तशदुद करी उनखां अहिड़े नमूने। उनखां अलावा जेके मूमल आहे त जेके उनखे इंसाफ़ न मिलण जी सूरत में 14 महीना ताईं जेकॾहिं कोर्टनि में केस हलियो, चाहे पुलिस जे अंडर में केस हलियो, उनखे इंसाफ़ न मिलण जे सूरत में हू बाक़ाइदा उनजी पंहिंजी ज़िंदगी विञाई, लेकिन उनखे इंसाफ़ न मिलियो। ज़रे जो बि कोन थियो, हिंदू काउंसिल जो मां मेंबर बि आहियां, मां पंहिंजे हिसाब खां वेंदो बि आहियां, पर माना हर दरख़्वास्त मां पहुचाई आहे हुते, पाणी जे बारे में, मंदर जे बारे में, धर्मी किताब जे बारे में, कुझु असांजा हिते बि वाक़िया थिया आहिनि, उन्हनि जे बारे में बि उन्हनि खे आगाह करां थो, पर उहे क़दम को बि कोन था करनि। चवंदा आहियूं कि असां हिकु अहिड़े समाज जे अंदरि रहूं पिया जेके 21 सदी जी ॿी दहाई में असां ज़िंदगी बसर करे रहिया आहियूं, जंहिंजे अंदरि साइंस टेक्नोलॉजी जी तरक़ी सां सभु कुझु मुमकिन थी चुको आहे, जंहिंजी असांजी पुराणी जेके नस्लूं आहिनि हू तसवर बि कान करे सघंदी हुयूं। ऐं ॿी तरफ़ ॾिसूं था त ज़ुल्म एॾो त वधंदो वञे पियो, जंहिंजो असांजी अचण वारी नस्लूं बि माना तसवर नथियूं करे सघनि। हिन जो असल में कारण सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे त वॾेर की सिस्टम, बोतारनि जो सिस्टम, पटेलनि जो सिस्टम, जिते बि को मसइलो थींदो आहे त हुनखे दॿाइण जे लाइ ॿई धुरियुनि खे मिलाइण जी, न कि जेके ज़ालिम आहे हुनखे सज़ा ॾियणु, बल्कि हुननि खे बचाइण जे चकर में हू मज़लूमनि खे बाक़ाइदा सां उन्हनि जे घर वञी करे सलाह कराइण जे चक्कर में लगा पिया हूंदा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।